या इलाहुल आलमीन या रहमतुल सालिमीन या अरशुल मजीद या अल्लाह या रहमान या वदूद या वदूद या फ़आल लिमा युरीद या रब सगुनगार मुस्तगार 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 या अल्लाह जेड़ा भी तुझा माना है तुझे दर पे आया है या अल्लाह तुझे फिदाई या अल्लाह को असांजे मदाइस के माफ़ फरमा, असांजे गुनाह के माफ़ फरमा, असांजे लफ्ज़न के माफ़ फरमा या अल्लाह असांजे टूटन फूटन खोटन अमलन के कबूल फरमा, असांजे नमाज़न के कबूल फरमा। रब्बा असांजा अमल ॾाढा कमज़ोर खोटा है या अल्लाह न उन्हनि में न ज़ोरो न आजिज़ी न इंकिसारी न तवाज़ो न इंहिना न तवज्जो न इख़लास या अल्लाह पर जहिड़ा भी टूटा फूटा अमल या अल्लाह तू पंहिंजे फज़ल सां पंहिंजे करम सां असांजे आमाल के कबूल फरमा, असांजे लाइ ज़ख़ीरा आख़िरत जे ज़रिए निजात बना या अल्लाह। ईद उल फितर जो ॾियारो आहे या अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त जेको माण्हू आख़िरत जे मोमिन में मूंखां खंदो ऐं अता कंदुसि या अल्लाह तूं पंहिंजी रज़ा अता फरमा या अल्लाह जहन्नम जे अज़ाब खां बचाए, जहन्नम की सख्ती खां बचाए या अल्लाह जन्नतुल फिरदौस जो हक़दार बनाए। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जन्म में पड़ो नसीब फरमाए, महशर में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शफ़ाअत कुबरा नसीब फरमा या अल्लाह। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हसन जो जाम नसीब फरमा, मुल सिरात की मंजिल की आसान फरमा, कब्र आखिरत सब मंजिल या अल्लाह आसान फरमा या अल्लाह। महबूब साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा ताबईन तुझे नेक साला मानन या अल्लाह जेके तोखा खैर घुरिया है, जेके तोखा भलाई की दुआ घुरी हुई पंहिंजे लाइ आलो अयाल जे लाइ औलाद जे लाइ माइटनि जे लाइ रिश्तेदारनि जे लाइ पूरी उम्मत जे लाइ पंहिंजे उस्तादनि जे लाइ पंहिंजे शागिर्दनि जे लाइ या अल्लाह उहे सारियूं दुआऊं असांजे हक़ में बि क़बूल फरमा या अल्लाह। उहे सारा ख़ैर असांखे नसीब फरमा, असांजे औलादनि खे असांजे ख़ानदाननि खे असांजे नसब अहलनि खे या अल्लाह उस्तादनि शागिर्दनि खे या अल्लाह उहे समूरा ख़ैर समूरियूं भलायूं अता फरमा या अल्लाह। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा ताबईन तुंहिंजे नेक सालवाननि जिन जिन शुरूर खां जिन जिन फितननि खां जिन जिन बुराइनि खां या अल्लाह पनाह घुरी आहे रब्बा असांखे असांजे औलाद खे असांजे ख़ानदान खे असांजे नसलनि खे असातिज़ा खे तलबा खे मुतालिकीन मुतवस्सिलीन दोस्तो अहबाब के बल्कि पूरी उम्मत मुस्लिमा के या अल्लाह उन फितनन का महफूज रख, उन आजमाइशन का महफूज रख या अल्लाह, उन इम्तिहानी आजमाइश का महफूज रख या अल्लाह या अल्लाह या अल्लाह। असां दीन वाली ज़िंदगी का दूर आहियूं रब्बा, असांखे अमली ज़िंदगी अता फरमा रब्बा, असांखे अमली ज़िंदगी अता फरमा या अल्लाह। नाले जा मुसलमान आहियूं या अल्लाह, हक़ीक़ी मुसलमान बणाए या अल्लाह, हक़ीक़ी मुसलमान बणाए। जेके बेनिमाज़ी उन्हनि खे इख़लास ऐं तज़र्रो आजिज़ी वारी नमाज़ नसीब फरमा। नमाज़ी ही या अल्लाह उन्हनि जी नमाज़ में इख़लास तज़र्रो आजिज़ी इंकिसारी ऐं ध्यानु नसीब फरमाए या अल्लाह। जेके बीमार आहिनि उनखे सेहत कामिला आजिला मुकम्मल मुस्तमिर दाइमा अता फरमा रब्बा। जेके बीमार आहिनि उन्हनि खे सेहत कामिला आजिला मुकम्मल मुस्तमिर दाइमा अता फरमा। बिरादर याकूब आहे, सबू भाई आहे ऐं हुसैन समेत जो आहे, बाक़ी ॿिया जेके बि साथी या अल्लाह जेके बि दोस्त बीमार आहिनि घरनि में या अस्पतालों में या अल्लाह जे हाल में या अल्लाह समूरन बीमारन के शिफाए कामिला आजिला मुकम्मल मुस्तमिर दाइमा अता फरमा। समूरन के शिफाए कामिला आजिला मुकम्मल मुस्तमिर दाइमा अता फरमा। जेके बेरोजगार या अल्लाह उनको हलाल तय्यब रोजगार अता फरमा या अल्लाह, हलाल तय्यब रोजगार अता फरमा या अल्लाह। जेके ताजिर बिरादरी या जेके भी दुनिया जे भी माश जो कम कन पिया या अल्लाह उनके हलाल कमाइण जी तौफ़ीक़ अता फरमा। कूड़ खां ठगी खां धोखे खां या अल्लाह बचाए, पंहिंजे हलाल रोज़ी के हलाल तरीक़े सां कमाइण जी तौफ़ीक़ अता फरमा। हराम जे लुक़्मे खां बचाए, असांखे बचा, असांजे अहल अयाल औलाद खे बि बचा या अल्लाह। मुसलमान जेको भी परेशान हाल आहे या अल्लाह उन्हनि जे परेशानियुनि खे दूर फरमा या अल्लाह। जिन दोस्तनि जुआन जो चयो आहे या न चई सघिया पूरे मजमे में जिन जे साथी जी जेका भी जायज़ हाजत आहे या अल्लाह उनजी तमन्ना है समूरनि जूं जायज़ हाजतूं ऐं तमन्नाऊं पंहिंजे फज़लो करम सां पूरियूं फरमा या अल्लाह। समूरनि जूं जायज़ हाजतूं पंहिंजे फज़लो करम सां पूरियूं फरमा या अल्लाह या अल्लाह। पूरी दुनिया में मुसलमान जिते भी परेशान हाल आहिनि या अल्लाह तो उन मुसलमाननि जी मदद फरमा। फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद फरमा या अल्लाह, फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद फरमा या अल्लाह। कफ़ारो यहूद और नसारा के हिदायत अता फरमा। जेकॾहिं उन्हनि जे नसीब में हिदायत न आहे या अल्लाह उन्हनि खे नेस्त ऐं नाबूद बना
अल्लाहुम्मा फर्रिक जमअहुम व शत्तित शमलहुम व खर्रिब बुनियानहुम व ज़लज़िल अक़दामहुम व दम्मिर दियारहुम व मज़्ज़क़हुम कुल्ल मुमज़्ज़क़। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह, जिनको कुरान पाक में हिस्सो साकिर पढ़वा उन्हें जो अजर व सवाब आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता फरमा, बल्कि पूरा अंबिया किराम के अता फरमा, समूरन नबियन की सुन्नत उम्मतन के अता फरमा, बिलखुसूस आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा ताबईन तबा ताबईन ऐ उम्मत मुहम्मदिया जे नेक सालबानन के अता फरमा। ऐ उन्हनि नेक सालबानन जे तौफीक असांजा जेके भी करीब रिश्तेदार या अल्लाह दुनिया का फौत थिया आहिनि, या अल्लाह वे जड़ाई में फोत रहियूं या पुराने ज़माने में आगा का फोत रहियूं, या अल्लाह जेके असांखे याद जेके याद नाहिनि, जिन जो दिननि में इस्तेज़ा बि कोन्हे, या अल्लाह समूरनि खे जो अजर सवाब अता फरमा, या अल्लाह समूरनि जी मग़फ़िरत फरमा, समूरनि जी बख़्शिश फरमा। या अल्लाह इन मुबारक ॾींहं जे सदके या अल्लाह पंहिंजी रज़ा जो ऐलान फरमा। या अल्लाह उनके कब्र जी सख़्ती खां बचाए, कब्र जे अज़ाब खां बचाए, कब्र जी भीड़ खां बचाए। या अल्लाह आखिरत जी मंज़िल के आसान फरमाए, उनकी कब्र के जन्नत जो बाग बनाए, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ जो जाम नसीब फरमाए। या अल्लाह हशर के मैदान में आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शफ़ाअत कुबरा नसीब फरमाए, जन्नत में आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पड़ोस नसीब फरमा। या अल्लाह असीं सारा गुनहगार खताकार, या अल्लाह मेरा मदा आहियूं, या अल्लाह या अल्लाह या अल्लाह ऐं घुरे बि नथा सघूं, लापरवाह बि आहियूं, पर रब्बा तू करीम है। करीम अड़ी ज़ात के चइबो आहे जेका गैर मुस्तहक़ के अता करे, अहिड़े के ॾे जेको ॾियण जे क़ाबिल न हुजे, अहिड़े के बख़्शे जेको बख़्शिश जे क़ाबिल न हुजे। रब्बा असां बख़्शिश जे क़ाबिल न आहियूं, ॾाढा ॾुहारी आहियूं, ॾाढा मेरा आहियूं, तेरा मदा आहियूं, ॾाढा गंदा आहियूं रब्बा, पर तू जो करीम है, तुंहिंजी करीमी जो वास्तो रब्बा तू ही त ऐलान कयो आहे, उदऊनी अस्तजिब लकुम, माना घुरण अवां जो कमु आहे, ॾियणु मुंहिंजो कमु आहे, तू ही त ऐलान कयो आहे इदा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब, पाण जेकॾहिं मूंखां घुरे थो त आउं अल्लाह वेझो आहियां, व हुव माकुम ऐनमा कुंतुम, शहरत खां बि वधीक वेझो आहियां, उन जी दुआउनि खे सॼनि खे ॿुधंदो आहियां, क़बूल कंदो आहियां। रब्बा तुंहिंजो ईद ऐलान है, तबाना जेका मूंखे घुरंदा ईद जे दिहाड़े आउं उनखे अता कंदुमि, आख़िरत जी हर शइ अता कंदुमि। या अल्लाह आख़िरत जे मामले में जेके भी आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में तुंहिंजे नेक साल दुआऊं पाण दुआऊं घुरियूं, या अल्लाह उहे सारियूं दुआऊं असां गुनहगारनि मतन मेरनि नाकारनि जे हक़ में भी क़बूल फरमा। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह दुनिया ऐं आख़िरत जूं समूरियूं भलायूं अता फरमा, दुनिया आख़िरत जे समूरनि बुराइनि खां बचाए। या अल्लाह इन मस्जिद ऐं मदरसे की खिदमत में या अल्लाह जिन जिन साथियुनि हिस्सो वरितो आहे, जेतिरे क़दर वरितो आहे, या अल्लाह जंहिं भी सूरत में वरितो आहे, घरनि में औरतुनि उस्तादनि जी खिदमत ऐं मानी तहक़ीक़ जे मामले में वही खिदमत कई आहे, या जिन भी ताउन जे हिसाब सां कयो आहे, जहिड़े अंदाज़ सां या अल्लाह मस्जिद मदरसे जी जेका जिन जी साथी खिदमत कई आहे, ज़रो ज़रो पाई पाई या अल्लाह हर हिकु जो क़बूल फरमा। या अल्लाह असांजे लाइ ज़ख़ीरा आख़िर ज़रिए नजात बना। या अल्लाह असांखे पंहिंजे दीन जी खिदमत खां महरूम न बनाइजे, रब्बा पंहिंजे दीन की खिदमत का महरूम न बनाइजे। या अल्लाह असांखे क़बूल फरमा, असांजे नस्लनि खे क़बूल फरमा। या अल्लाह असांजे नस्लनि खे क़बूल फरमा, ता क़यामत क़बूल फरमा, असांखे भी ता क़यामत क़बूल फरमा, असांजे नस्लनि खे भी ता क़यामत क़बूल फरमा। या अल्लाह ज़िंदगी इस्लाम वारी अता कर, मौत भी ईमान वारो अता कर, कलमे वारो नसीब कर। या अल्लाह असां कलमो पढ़ूं पिया, ला इलाहा सब पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। रब्बा इहो कलमो असां तो वटि अमानत था रखूं। या अल्लाह ही असांजी अमानत आहे, कोई तुंहिंजी बारगाह में ही असांजी अमानत आहे। रब्बा मौत वारे वक़्त में जॾहिं असांजो रूह कब्ज़ थिए थो, या अल्लाह उन वक़्त में इहा अमानत असांखे मोटाए ॾिजाए। रब्बा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। रब्बा ही कलमो अमानत के तौर पे तुंहिंजी बारगाह में रखूं था। रब्बा ही असांजी अमानत के मौत वारे वक़्त में मोटाए ॾिजाए, छो त तुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान आहे, मन
कान कौलहु ला इलाहा इल्ला आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखल जन्नत जे बाने जो आखिरी कलाम आखिरी बोल ला इलाहा इल्लल्लाह हुजे तो वो बानो जन्नत में वेंदो। या अल्लाह यो कलमो असां तो वटि अमानत था रखूं, असां कमज़ोर आहियूं, असां नालायक आहियूं, असां नादान आहियूं, असां ग़फ़लत में आहियूं। रब्बा ही कलमो असांजो अमानत तो वठा मौला मौत वारे वक़्त में असांखे इहो कलमो मोटाए ॾिजाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना